ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم تلك الرسل فضلنا بعضهم على بعض منهم من كلم الله ورفع بعضهم درجات صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين سبحان الله स्टेज रौनक अफरोज जलीलुल कदर उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुझा प्यारा भाइरो दोस्तो अल्लाह जा लख शुक्राना जो मदनी ताजदार जी महफिल में जितरा इंसान शरीक थींदा हैं उतरा अल्लाह जा फरिश्ता भी हाजिर थींदा हैं। मदीने वारे साईं जो अचण दुनिया वारन जे ला रहमत बरकत सादत साईं जो वजूद त दुनिया वारन जे ला रहमत जो पैकर बनजी आया पर उन्हनि जे आमद जो जिक्र करण भी बाइसे रहमत ऐं बाइसे बरकत सभई सुभान अल्लाह नथा चओ अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे वरी भी दिल खोले चो सुभान अल्लाह सभई सिंधी था समझो या उर्दू वारा आयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वाले साईं जी ज़ाते बाबरकात हुजूर जो इस्म रहमत जिस्म बरकत पर मुस्तफा जो जिक्र भी बाइसे बरकत जे खिते में जे जायते जे पाड़े में जे मोहल्ले में मदीने वाले साईं जो जिक्र थींदो आ मीलाद जी महफिल थींदी आ ते इन महफिल जे मथा अल्लाह जा मलाइक पर पर में मिलाए छाव करे रहमत भी वसाई सुभान अल्लाह मदीने वाले साईं जे विलादत जो जिक्र आमद मुस्तफा जो जिक्र रुगे असा सुन्नी न कंदा आहियूं पर इहो जिक्र इन जिक्र जो आगाज खुद खुदा जी जात पाण कयो आहे अंबियाए किराम अल्लाह जा प्यारा रसूल जेतरा भी पैगंबर दुनिया में आया हर नबी पंजी उम्मत सा मुझे दिलबर मोहम्मद करीम जे आमद जा तस्करा कंदो रहो। खसाइसुल कुबरा में इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आंदिया यह रिवायत इमाम इब्ने असाकिर भी आंदिया हजरत अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत फरमाइन था मदीने वाले साईं फरमायो त साहिबुकुम
खामिस खमसतिन फबुश्शिर बिहिम क़ब्ल अन यकूनू। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तवा जे नबी ते ईमान आंदो आ, जे नबी जो कलमो पढ़ियो आ, वो महबूब मोहम्मद करीम अल्लाह जे उन्हनि पंजन नबियन मजाए जंजी विलादत खां अग में उन्हनि जा तज़किरा जहान ते जारी हुआ। अञा उन्हनि जी विलादत न थी हुई, दुनिया में उहे तशरीफ वठी न आया हुआ, पर उन्हनि जे आमद जा तज़किरा अॻवाट हुआ। उहे पंज नबी सगोरा, उन्हनि पंजन जो पंजो मदीने वारो साईं आ। ऐं चार कहिड़ा आहिनि? इसहाक व याकूब। नबी सगोरो इसहाक ऐं हज़रत याकूब। अल्लाह ताला इन्हनि जे विलादत दुनिया जे तशरीफ फरमाई खां अॻ में अल्लाह ताला इन्हनि जे अचण जी ॼमण जी ख़ुशख़बरी रब पान कुरान अज़ीम में रब फरमायो फबश्शरनाहा बिइस्हाक व मिन वराए इसहाक याकूब। असां मुबारक ॾिनी उन जी अमड़ खे, त उन जे अबे खे असां मुबारक ॾिनी त तुंहिंजे घर में अल्लाह जो नबी इसहाक ॼमण वारो आ। वरी इसहाक जो बच्चो याकूब ॼमण वारो आ। अञा इसहाक ॼाओ न हुयो, इसहाक जी विलादत न थी हुई, याकूब जी विलादत न थी हुई। अल्लाह उन्हनि जे ॼमण जूं ख़ुशख़बरियूं अॻु उन जे घराणे खे, उन जे अमड़ खे टे नंबर ते अल्लाह जो प्यारो नबी हजरत यहया अलैहिस्सलाम। अञा उन जी विलादत न थी आ, अञा दुनिया में तशरीफ फरमाई न थी आ। उन जे अब्बे खे रब मुबारक ॾिनी आ। ज़करिया इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया। ए ज़करिया तोखे मां रब थो मुबारक ॾियां, पुट ॼमंदुई नालो यहया रखजांइसि। सुभान अल्लाह। हज़रत इसहाक जी ख़ुशख़बरी उन जे अमड़ खे मिली, हज़रत याकूब जे ॼमण जी ख़ुशख़बरी उन जे अमड़ नानी ऐं ॾाॾीअ खे मिली, पर हज़रत सैयदना यहया जे ॼमण जी विलादत जी ख़ुशख़बरी अल्लाह उन जे बाबे हज़रत ज़करिया खे ॾिनी। ॿी जाइ ते रब फरमायो अल्लाह युबश्शिरुक बियहया मुसद्दिक़ा। हे ज़करिया तोखे मुबारक थो ॾियां, तोखे पुट यहया ॼमंदो जेको अॻियनि आसमानी किताबनि जी तस्दीक करण वारो हूंदो। सुभान अल्लाह। ही टियों नबी आ जंहिंजे ॼमण खां अॻ में रब उन जे घराणे खे मुबारक ॾिनी। ऐं चौथो नबी हज़रत ईसा बिन मरियम आ, उन जे विलादत जी ख़ुशख़बरी उन जे ॼमण खां अॻ में अल्लाह उन जी अमड़ खे ॾिनी। ओ मरियम घबराए न, तोखे पुट मां थो ॾियां। बिना मुड़स जे बिना शादीअ जे, मुड़स सां त हर औरत खे इम्कान आ पुट ॼमण जो, पर बग़ैर मुड़स जे बग़ैर शादीअ जे के कुंवारी औरत खे ॿार ॼमे, इहो इंसानी तारीख़ जो पहिरियों वाक़ियो हुयो।
जो बीबी मरियम साइण के अल्लाह पुत्र पे ॾिनो हज़रत सैयदना ईसा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिनमल दर्द ज़हर लगुस न वेम जी तकलीफ़ थी वो खगीअ जे थोड़े के टेक लगाए अचे वेठी ऐं रोए पई चवे पई या लयतनी मित्तु क़ब्ल हाज़ा अल्लाह जे हिन खां अॻे मां मरी वञा। अल्लाहु अकबर। माण्हू मूं ते खिलंदा त मां कुआरी औरत मूंखे पुट कीअं ॼाओ, मूंखे बग़ैर मुड़स जे बग़ैर शादी जे पुट कीअं ॼाओ। माण्हू टोकूं कंदा, माण्हू ठठोलूं कंदा। रब फरमायो से मरियम बिना मुड़स जे पुट ॾियण वारो मां अल्लाह आहियां। मई त तूं चइजांइ त मूं न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो आहे, मां न ॻाल्हाईंदुसि। तोखां पुछंदा न किथां पुट ॼाओ अथई, चई मां न ॻाल्हाईंदुसि। पोइ इन छोकिरे ॾे इशारो कजांइ पींघे में हज़रत ईसा पींघे में सुतल हुजे उन ॾे इशारो कजांइ। पोइ जेॾीमहिल हज़रत ईसा रूहुल्लाह जी विलादत थी आ त ॻोठ जा माण्हू गॾु थिया। बीबी मरियम खे पुछण लॻा ओ मरियम तूं त कुआरी आ, ओ हारून जी भेण तुंहिंजो घराणो त ईअं कोन हुयो, तूं कुआरी औरत खे कीअं पुट ॼाओ आ। त बीबी साइण ॻाल्हाए न पई इशारत लई ये आंगुर जो इशारो कई पींघड़े दी काले हज़रत ईसा पींघे में सुतल इशारो कई कालू कैफ नुकल्लिम मन कान फिल महद सबिया। ए मरियम देखो ॿारड़ो आ पींघे में पियलो आ, इहो कीअं ॻाल्हाईंदो, असांखे कीअं मरंदी ॾींदो। चई तव्हां ॻाल्हाए त ॾिसो। जेॾीमहिल माण्हुनि हज़रत ईसा खां पुछो त हे ॿारड़ा ॿुधाए तूं कीअं ॼाओ आ, तुंहिंजी माउ त कुआरी आ, शादी बि न कई आ, कीअं तूं ॼाओ आ। त हज़रत ईसा पींघड़े में ॻाल्हाइण लॻो इन्नी अब्दुल्लाह, मुझी अम्मा के मेणा न ॾियो, मुझी जीजल के ताना न ॾियो, मां अल्लाह जो पानो आहियां, अल्लाह जो कलमो आहियां, रब जे कुदरत सां दुनिया ते आयो आहियां। मुझी अम्मड़ पाक दामना माता के ॿुधायां पियो त हिन के मिली ऐं पंजी ज़ात मुझे दिल पर मोहम्मद करीम दिया। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीम, नारे हैदरी। मुझे सोने नबी जे ॼमण खां अॻु में 1.25 लख नबी धरती ते आया, हर नबी मुझे दिल पर मोहम्मद जे अचण जूं ख़ुशखबरियूं ॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आदम पंहिंजे बच्चन खे पियो नसीहतूं करे ओ शीस अंत खलीफती मिन बदी, ओ मुंहिंजा बचड़ा शीस मुझे विफात का पोतू मुझो खलीफो थींदे। फखुज़हा बिइमारत तक़वा वल उर्वतिल वस्का, तक़वा सा परहेज़गारी सा मुझो जानशीन थी जाए, अल्लाह जो खौफ रख जाए। ओ शीस तू मुझो जानशीन, मुखा बाद में तू नबी थींदे। ओ शीस तोखे नसीहत तो कयां त अल्लाह जो घणो ज़िक्र कजाए। सुभान अल्लाह। छा कजाए छा कजाए। फैज़ा ज़करतल्लाह फज़कुर इला जंबी इस्म मुहम्मदा।
वो बचड़ा शीस जिन मल अल्लाह जो जिक्र करी तो जिक्र खुदा संग जिक्र मुस्तफा जरूर कजा। सुभान अल्लाह। मदीने वाले मीर जो जिक्र कजाए पंजे बच्चन के मुस्तफा जो शान बुधाए जाए। हजरत शीस तो पंजे बाबा आदम साईं के अर्ज करे बाबा मोहम्मद केरा अल्लाह जे जिक्र संग उन्हें जो जिक्र कया। मोहम्मद वो मोहम्मद हर सहीफे में जिक्र जिसकी। मोहम्मद वो मोहम्मद हर जमाने पर नजर जिसकी। मोहम्मद जिसका जलवा है जमीनों आसमानों में। मोहम्मद जिसका चर्चा है नमाजों में अजानों में। जो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हजरत सैयदना आदम का पुत्र जो पूछे बाबा मोहम्मद केरा। सुभान अल्लाह। जे जो जिक्र रब जे जिक्र सां गड्डू करण जो तू ताकीद थो करी। हजरत आदम तो फरमाए पुत्र मोहम्मद उहो मोहम्मद सोहणो आ जदे रब मुखे पंहिंजे दस्ते कुदरत सां जन्नत में पैदा कयो मिट्टी जे पिनोड़े मां मुंहिंजो वजूद ठाहियई। जन्नत में मुंहिंजी तखलीक थी पोइ मूं में रूह फूकई। पोइ जेॾीमहिल मूं हीअ नज़र मथे कई अल्लाह जे अर्श ते नजर पई। छा ॾिसां त अर्श जे कुंगरनि ते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे नाले सां गॾु मुहम्मद। सुभान अल्लाह। मूं रब खे अर्ज़ कयो मालिक इहो केरा जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखियो अथई। रब फरमायो आदम इहो मुंहिंजो हबीब आ तुंहिंजे औलाद मां आखिरुल अंबिया पैदा कंदुसि। हे आदम जे मोहम्मद के न खलकिया न तो आदम के खलकिया। वला खलकतुल जन्नत वलन नार न जन्नत खलकिया न जहन्नम पैदा कया। न आसमान खलकिया न अर्श न कुर्सी न जमीनों न सिज न चंद्र काश न खलकिया। जो कुछ जोड़ जोड़ में मोहम्मद करीम जे रब तो फरमाए आदम वो सभिनी नबियन जो इमाम। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों नबियन जो आगाज पियो थी आदम खां शीस खां। उन्हें का पोइ नूह आयो इदरीस आयो अखनू आयो मूसा कलीमुल्लाह आयो दाऊद खलीफतुल्लाह आयो। हर नबी पंजे पंजे दौर में मुझे दिलबर मोहम्मद जी वाखाण कंदो वियो दुनिया वारनि खे ॿुधाईंदो वियो। पर आखिरुल अंबिया गिरोहे अंबिया में हुजूर का अग में ऐं हड़नी नबियन का पोया हजरत ईसा रूहुल्लाह आयो। हजरत ईसा जने धरती ते आयो तो दुनिया वारन के चयई ते दुनिया वारो मां
तवा के मुबारक जोड़िया त मुखा बद में आखिरी नबी अचण वारो आ जो नालो अहमद। मुले के एतराज़ात ता मिलाद जो जिक्र था कयो, जश्न था मलायो, मिलाद था मलायो, किथे लिखला के मलायो आ पुत्र तो के खबर ही ना है मिलाद जे जिक्र जो आगाज असा कोन कयो आदम का वडी ईसा रूह तई सवा लख नबी मुस्तफा जे आमद जो जिक्र कर। तौरात में मुस्तफा जे आमद जो जिक्र, इंजील में मदीने वाले जे आमद जो जिक्र, ज़बूर में मदीने वाले साईं जे आमद जो जिक्र, सोफे इब्राहिम होया या सोफे मूसा होया, आसमानी सहीफे हर सहीफे जे अंदर मुझे लजपाल नबी जे आमद जो जिक्र। सुभान अल्लाह। खसाइसुल कुबरा में इरबाद बिन सारिया रज़ी अल्लाह तआला अन्हु का रिवायत हबीब ने फरमायो अनतवत अबी इब्राहिम व बिशारत ईसा। मां मोहम्मद करीम पंजे बाबे इब्राहिम जी दुआ है ए ईसा अलैहिस्सलाम जी खुशखबरी है। किया अम्मा कौलहु बिशारत ईसा भी फहुवा अन्न अल्लाह तआला अमर ईसा अलैहिस्सलाम फबशर बी कौमहु। अल्लाह ताला ईसा के हुक्म दिनो ए ईसा पंजी कौम के मुझे मोहम्मद जी वाखान करे बुधा। खुशखबरी दीने त मुझो दिल पर मोहम्मद। सुभान अल्लाह। नारा रिसालत भैया तकड़ी कर करो। नारा रिसालत। सरकार जी आमद, आका जी आमद, सोने जी आमद। फअरफहु बनु इस्राइल कबल अन युखलका। हुजूर जे विलादत का अग में सभनी बनी इस्राइलन सा मदीने वारे जो तारुफ थी चुको हुयो त मोहम्मद मीर अचण वारो आ। उनजी विलादत फारान पहाड़न वारे शहर मक्के में थींदी। उनजी हिजरत खजूरन वारे शहर यसरब मदीने में थींदी। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों आसमानी सहीफा अल्लाह जा प्यारा पैगंबर आसमानी किताबन जा जान रखण वारा आलिम राहिब आबिद जाहिद हर कंहिं के मुस्तफा जो तारुफ जमण का अगे ही थियल हुयो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे दिल पर नबी जी आमद थी त हर पासे नूर जा चिमकार थी व्या। जद जग में पिरी पहुतो थिया चिमकार हर पासे। खथुरी खां बेबद खुशबू होया हुबकार हर पासे वो जन जग में। अल्लाह तांगे मुसलमान दुनिया वैसा नात पढ़ंदा सी ता न पढ़ंदो। तवा नात न पढ़ण जो रोज़ो रखियो आ या तवा जतो इन कसम खयो आ त मुस्तफा जी नात न पढ़ंदा सी। पढ़ंदो जे मुस्तफा जी नात पढ़ंदो न चेहरो तव्हांजो गुलाब जे गुल वांगुरु बहकंदो। मरंदो न चेहरो। मुस्तफा जी नात पढ़ण वारे थिया चिमकार हर पासे। खतूरे खां बेबद खुशबू होया हुबकार हर पासे वो। हो चमन में चाहु चौधारी कई गुलड़ ने भी गुलजारी। उठा बादल थिया जल थल वॾा बसकार
हर पासे वो जग जग में पिरी पोतो थिया चमकार हर पासे जेका मीलाद जी मौसम रब्बानी राज वार मुझ में जेका मीलाद जी मौसम रब्बानी राज वार मुझ में दिल में राहत रसे दम दम खुशियां जा करार हर पासे वो सुभान अल्लाह मदीने वारो साईं जो आयो त जहान वारन जे ला खुशन जा करार खणी आयो रहमत खणी आयो बरकत खणी आयो सादत खणी आयो जन्नत जूं कुंजूं खणी आयो निभागन के सफागो बनाइण आयो निदोरन के संदोरो करण आयो जहन्नम के जन्नती बनाइण आयो हेड़े पुनर जे अचण ते खुशी थींदी या न थींदी थींदी या न थींदी तो तूं छो तो मुंह सुजाई तूं छो तो शिकिर पुछड़ी करी मीलाद जी मौसम ईंदी न हेड़ा आशिक वेही नातूं पढ़ंदा मुस्तफा जो शान में गुलाम सरवर जेला सोना आशिक वेही महबूब जी नात पढ़ंदा आशिकन जा मुंह गुलाब वांगे हुनन जा मुंह वरी जुलाब वांगे हां सुभान अल्लाह साईं फरमाइन था अन दावत अबी इब्राहिम वकान आखिर मन बशर बी ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम मा मोहम्मद करीम इब्राहिम खलील जी दुआ जेमल काबे के ठाहे पियो न बैतुल्लाह मक्के में काबो ठाई जेमल दीवार उठई वियो ओमल दुआ पियो घुरे त मुजा मौला रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम सुभान अल्लाह मुजा मौला काबो मुंह ठायो हाणे हिन कौम मुजा रसूल पैदा तू कर जल्दी यार मदीने वारे के देखो हिन काबे के आबाद करे सुभान अल्लाह हां काबो ठाहिण वारो खलीला काबे के आबाद करण वारो हबीब मुहम्मदुर रसूलुल्लाह या सुभान अल्लाह साईं फरमाइन था त उहा दुआ जेका इब्राहिम खलील घुरी हुई ऐं उहा खुशखबरी जेका ईसा रूहुल्लाह ॾिनी हुई उहा मुजस्सम सूरत में मां मोहम्मद अमा वटि सुभान अल्लाह हाणे ॾिसो न चवनि था त मीलाद हुजूर जे विलादत कंहिं बयान कयो किथे लिखियल आहे तव्हां या बिदत था कयो पुट हदीस तुंहिंजे साम्हूं तो पढ़ा पियो पहिरियों मीलाद मदीने वारे जो खुद पाण सोणे पाण बयान सुभान अल्लाह हां मदीने वारो साईं पाण तो फरमाए त वुलिदतु मुंहिंजी विलादत थी पुट हे साईं गुलाम सरवर भी हाई त विलादत तो बयान करे न जेका खुद मदीने वारो पाण बयान करे हां पो जेकरे मुस्तफा पाण पंहिंजो मीलाद मल्हायो ऐं हुजूर जे आशिकन मीलाद मल्हायो त पो तुंहिंजो पेट्रोल जो तो सड़े हां मीलाद न था क्यों ना क्यों पर बिन के छो था रोक्यो किथे हर सुन्नी जो साह ठरे थो हर आशिक ईद करे थो मुनाफिक करे थो मरे थो किथे मुड़ंदा मोहब्बत वारा किथे मुड़ंदा मोहब्बत वारा चौ किथे मुड़ंदा मोहब्बत वारा हणो मीर मजाही नारा या रसूल अल्लाह
हबीब अल्लाह नारा रिसालत भाई हथ खड़ी करे चो मोहब्बत सा नारा रिसालत नारा रिसालत नारा रिसालत ओ जंजी मदनी सा मोहब्बत सुने अरबी सा उल्फत मिलाद उनील सादत मिले नेमत रहमत जन्नत सुभान अल्लाह है न दलील पुछन दिल वारा न दलील पुछन दिल वारा हणो नियम जाही नारा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह वरी जो या रसूल अल्लाह अबू लहब खुशी हुई मनाई जने पानी बिनस वाधाई आजाद कयाई माई हर सूमर उन ससड़ाई यो एड़ो अमले खैरा यो एड़ो अमले खैरा हणो नियम जाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों अम्मा आमिना साइन जो वक्त किए गुजरियो सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला बिन अब्बास का रिवायत व बक़िय फी बतन उम्मी तिसअत अशूरिन कमला मदीने वारो साईं 9 महीना मुकम्मल पंजी अमड़ जीजर जे पाक पेट में रहा ला तशकू वजान वला रीहन वला मुबसा 9 महीना अमड़ के न दर्द थियो न सूर थियो न गरान थी न पेट जाहिर थियो न बीमारी थी न तपताओ थियो न उल्टियों थियूं जी औरतुन के हमल दौरान कई शिकायतूं थींदियूं आहिनि अम्मा दी फरमाए त मूंखे का तकलीफ़ न आई वहलक अबू अब्दुल्ला वहुव फी बतन उम्मी मदीने वारो साईं अञा पंहिंजी अमड़ जे पेट में आ त बाबा साईं अब्दुल्ला गुज़ारे अबू गुज़ारे वियो हज़रत अब्दुल्ला दुनिया तां रहलत करे वियो अञा साईं जन पंहिंजे अमड़ जे पेट मां ज़हूर न थियो आहे अबो जुदाई करे वियो फ़क़ालतिल मलाइकतु इलाहना व सय्यदना बक़िय नबियुका हाज़ा यतीमा मलाइका कहते ओ अल्लाह ओ संजा सरदार ओ संजा मालिक मोहम्मद करीम तुंहिंजो हबीब ॼमण खां अॻे यतीम थी वियो अजा जाओ ही नाए विलादत न थी यतीम थी वियो अबो समर विछड़ी वियो तरब फरमायो फ़क़ाल अल्लाह तआला लिल मलाइकते अल्लाह पंहिंजे मलाइकन के फरमायो अन लहू वलियुन व हाफिजुन व नसीर हे मलाइको मुझो महबूब पीउ जे प्यार जो मोहताज नाहे मां जी ममता जो मोहताज नाहे मुझे नबी जो रखवार मां अल्लाह होया मददगार मां अल्लाह होया उन्हें जो हामी नासिर मां अल्लाह पढ़ाया सुभान अल्लाह हे मलाइको तव्हां न घबरायो तव्हां परेशान न थियो मुझो हबीबा उन जो रखवाल मां रब्बुल आलमीन पाया हुजूर जी विलादत थिए
अबो हुजे ऐं जवान थियन अमड़ बि हुजे अञा साईं जन 3-4 साल जी जमार हुई त अमड़ बि वई अमड़ जे पेट में विया त अबो वियो अमड़ बि वई दुर्र यतीम मोहम्मद करीम रऊफ रहीम जेकरे अबो अमड़ हुजन हा अबे जा आदाब आहिनि जी अबे जो एतराम करणो आहे साईं फरमाइनि था पीउ खे पुठी न ॾियो पीउ खे नालो वठी न सॼो हिकिड़े माण्हू खे ॾिठो मदीने वारे साईं ॾिठो नी कर अॻियों पियो वञे कुराड़ो पोयों पियो अचे साईं फरमाए छोकिरा हलिया हे जेको पुठियों अचे थो केरु आहे चईसि मुंहिंजो बाबो आहे पाण फरमाए तोखे अदब न आहे पीउ पुठियां थो वञे तूं अॻियां थो वञी पंहिंजे पीउ जो अदब कर एतराम कर साईं फरमाए जन्नत ताता अक़दामिल उम्महाते जन्नत माउ जे पेरनि जे हेठों माउ जे पेरनि जे जन्नत किथे आ ॻाल्हायो जतो ई ॻाल्हायो बेस किथे आ माउ जे पेरनि जे हेठों हाणे जे हुज़ूर जन जी अमड़े अबो हुजन हा त हुज़ूर जन खे उहे ख़िदमतूं ॾियणियूं पवन हा जेको हक़ पीउ जो आहे जेको हक़ अमड़ जो आहे रब खे इहा ॻाल्हि न वणी त मुंहिंजो मुस्तफ़ा पुठियों जेको अॻियों हुजे रब करीम फरमायो त इहे आदाब जेके पीउ मां जा आहिनि मां इहो तकल्लुफ़ पंहिंजे नबीअ खां खणाए थो वठां रही ॻाल्हि उन जी तरबियत उन जी परवरिश उन जी पालना उन जो सहारो उन जो मददगार हामी ऐं नासिर मां अल्लाह पाण टे ॻाल्हियूं रब फरमायूं अना लहू वलियुन व हाफिजुन व नसीर मोहम्मद करीम जो वारिस मां अल्लाह वया मोहम्मद करीम जो मुहाफिज मां अल्लाह वया मोहम्मद करीम जो मददगार मां अल्लाह मंझंदि जो वक़्तु आहे मुंहिंजा सोना हबीब वण जे हेठां लेटिया पिया आहिनि आराम अची वियो तलवार साईं जी मथां टंगी पई हुजे हिकिड़े दुश्मन मुखालिफ ॾिठो महबूब आरामी हिन तलवार मथां पई आयो तलवार खयई बुरे इरादे सां हुज़ूर जन खे शहीद करण जे इरादे सां तलवार सिधी कयई साईं जन अखियूं मुबारक खोलियूं सुभान अल्लाह हकल करे चवंदो ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी तलवार खां तोखे केरु बचाईंदो साईं फरमायो अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह साईं जन फरमायो अल्लाह काफर जे लिंगन में ॾकणी पइजी वई तलवार हेठि किरी सुभान अल्लाह अल्लाह फरमायो त अन लहू वलियुन व हाफिजुन व नसीर काफर जी तलवार हेठि किरी पई साईं जन तलवार खणी सिधी कई फरमाया हाणे मुंहिंजी तलवार खां तोखे केरु बचाईंदो सुभान अल्लाह को बचाइण वारो कोन्हे तुंहिंजे हथ में आया मां त पंहिंजी कारवाई करे चुकुसि दुश्मनी जी सां दंग करे चुकुसि हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे जेका सज़ा ॾी साईं फरमायो असां बदिलो न वठंदा आहियूं असां पलाद न वठंदा आहियूं असां दुश्मन खे बि माफ़ियूं ॾेई छॾींदा आहियूं नारे तकबीर भई हथ खड़े करे नारे रिसालत सुभान अल्लाह मुझा दोस्तों हुजूर उन्हें के माफ करे छड़ियो मुझे सुने नबी जो इखलाक ॾिठई शफ़क़त ॾिठई कुर्ब ॾिठई हुस्न सीरत ॾिठई वो काफर कदमन ते किरी चेदो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। रब फरमायो त मुंहिंजो हबीब उन जो वारिस मां अल्लाह हुया, उन जो मददगार मां अल्लाह हुया, उन जो मुहाफिज हिफाजत करण वारो मां अल्लाह हुया। सुभान अल्लाह। वो जेडी मल मुझे लजपाल नबी जी विलादत पई थिए फफ़तह अल्लाह लिमौलिदिही अबवाब अस्समाए व जन्नातिही। मदीने वाले जे विलादत वाले वक्त में अल्लाह आसमान जा दरब खोले छॾिया, जन्नत जा दरब खोले। छा कई? केड़ा दर खोले ॻाल्हायो? आसमान जा दर, जन्नत जा दर। मुस्तफा जे विलादत जो एहतमाम पियो थिए। वकानत आमिनतु तुहद्दिसु अन नफ्सिहा। बीबी आमिना साइणे पंहिंजे बच्चे जे विलादत जी ॻाल्हि कंदे चवे पई अतानियातिन मिन हीन मर बी मिन हमली सित्ततु अशहुरिन। अमा आमिना पई चए त 6 महीना मुंहिंजे पेट में मुंहिंजो बच्चो आयो। हिकिड़ो ख्वाब पई ॾिसां, निंड में के माण्हू खे ॾिठो मूंखे उथाई, मूंखे निंड मां उथाई। वकाल या आमिनत इन्नके हमलत बिखैरिल आलमीन तुर्रा। ए आमिना तुझे पेट में उहो बच्चो आयो आ जेको सभिनी जहानन खां भलो आ, शान वारो आ, मान वारो आ। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। तो इहो अक़ीदो अथव सुञण वारो, मुले वारो अक़ीदो न जेको चए थो नबी वॾे भाउ वांगुरु आहे। मुल्ले जो अक़ीदो आ त नबी जी इज्जत ॻोठ जे चौधरी जेतिरी आ। अम्मा आमिना थी फरमाए त मलाइको मुंह हटायो चवण लॻो इन्नके हमलत बिखैरिल आलमीन तुर्रा। ए आमिना सभिनी जहानन में सभिनी खां वधीक इज्जत अज़मत शान ऐं बरकत वारो बच्चो तुंहिंजे पेट में आयो। नारे रिसालत, नारे रिसालत। फैदा वलती है फसम्मीह मुहम्मदा। जॾहिं बच्चो ॼमई त उनजो नालो रखजांइ मुहम्मद। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। आमिना तुंहिंजो बच्चो को आम बच्चो न आहे, इस कायनात जो सरदार ऐं ताजदार। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो जॾहिं मदीने वारे साईं जी विलादत थी ओॾी महिल मदीने वारे साईं खे 3 चाबियूं ॾिनियूं। चाबियूं त सम्झो था, कुंजूं। कहिड़ियूं? घड़ियूं। घड़ियूं अलाह करे यादि बि न रही। हितों वञी न घर वारी पुछा करई त दिलबर साईं को कहिड़ी तकरीर ॿुधी आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि त यादि करे वञजाए। चइजे त हदीस ॿुधाई त जॾहिं मदीने वारे मीर जी विलादत थी त मुस्तफा करीम खे 3 कुंजूं अल्लाह ताला हथ में ॾिनियूं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कबद मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला मफातीह नस्र व मफातीह रिह व मफातीह नबूवत। अल्लाह ताला मदीने वाले मीर खे नुसरत ऐं कामयाबी जूं कुंजूं ॾिनियूं। कामयाबी जूं
सुभान अल्लाह करायो छा जो कामयाबी जो कुंजू मदीने वारे मीर के रब ॾिनियो ऐं ॿियो व मफ़ातीहिर्री ऐं हवा उन जूं कुंजूं रब मदीने वारे जे हथ में सुभान अल्लाह दुनिया में जेका हवा खुले थी न इन जी कुंजी मदीने वारे साईं जे हथ में पुट हवा मुंहिंजो जियापो हवा ते समझो था ॻाल्हि की नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी सरकार जी आमद सरकार जी आमद आका जी आमद सोने जी आमद हकी जी आमद मदनी जी आमद मुझो साईं 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 नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत सरकार जी आमद आका जी आमद सोने जी आमद मक्की जी आमद मदनी जी आमद मरहबा मरहबा या मुस्तफा नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत सुभान अल्लाह वाह जो ने भाई अल्लाह मदीनो ने खारी साईं हे जेको तवा अन्न खाओ था ना अन्न जी सारियूं कणक या वरी भाजियूं पटाटो तो माशाअल्लाह देश परदेश कोन छॾींदो मौलवी साहब आयो दरियाऊं पार ठाहे रखियो दाल जी दाल खे त दरिया खां परियूं छॾे आयो हिते कीअं पहुची ये दालियूं ये सब्जियूं पाणीअ ते पाणी ककरनि मां ककरनि खे हलाईंदी आहे हवा तुंहिंजी ज़िंदगी जो दारो मदार हवा ते आहे भला एतबार न चई न त हीअं 5 मिनट या जे हवा बंद थी वञे जहिड़ो रही सघिबो जिंदगी जियापो तुंहिंजे जिंदगी जो दारो मदार हवा ते आहे ऐं हवा जी कुंजी मोहम्मद अमीर जे हथ में हाँ ऐं टी कुंजी नबूवत वारी सवा लख नबियन के नबूवत मिली मुस्तफा जे सदके मिली हुजूर मिफ्ताह नबूवत खणी आया जने पोता या कुंजी बंद कयूं हाणे बंद जो थी त क़यामत ते ॿियो को नबी ईंदो हाँ अन खातमुन नबियीन ला नबी बअदी साईं बनाता हड़नी नबी ने पुजानी वारो नबी माया मुखा बद में ॿियो को नबी ईंदो ई को ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत मोहम्मद मुस्तफा सबसे आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफा ताज मथे ते खत्म नबूवत जंहिंजी रिसालत ताईं क़यामत अशरफ अकरम आज़म आयो आका आयो खुशियों मनायो रहमत आलम नूर मुजस्सम आका आयो खुशियों मनायो खंड मिसरियूं
खंड मिसरियूं ऐं खीर विरायो आका आयो खुशियूं मल्हायो जंहिंजी पेशानी नूर निशानी शान शानी राज रब्बानी मदनी मिठो मौला मिलायो आका आयो खुशियों मल्हायो सुभान अल्लाह जेॾी महिल सोने नबी जी विलादत थी मुंहिंजे आका खे 3 कुंजूं मिलियूं पहिरीं कुंजी ज़ाल खे इहो नहीं ॿुधाईंदे तूं हींअर ई विसारे हाँ चओ पहिरीं कुंजी मदीने वारे साईं खे मिली कामयाबी जी ॿी कुंजी हवाउनि जी ऐं 3 कुंजी नबूवत जी साईं फरमाइनि था त जेॾी महिल मदीने वारे साईं जी विलादत थी न सीरत शामी वारे लिखियो त आवाज़ आयो तूफू बि मुहम्मदिन अशरक वल गर्ब मोहम्मद करीम खे ज़मीन जो ओभर बि घुमायो ओलह बि घुमायो दुनिया जो सैर करायो अला मवालिदिन नबियीन ऐं नबियन जे विलादत वारियूं जेके जायूं आहिनि उहे मोहम्मद मीर खे ॾेखारियो अला कुल्ल रूहानी मिनल जिन्ने वल इंसे व तैरे व सिवाए मोहम्मद करीम के जेके हुबदार रूहानी हिने जिन्न हिने इंसान हिने पखी हिने जंगल जा जानवर हिने हरनी के मुस्तफा जे दीदार जो शौक़ लगो पियो आ हरनी आशिकन के मोहम्मद मीर जो दीदार करायो सुभान अल्लाह ऐं आवाज़ आयो आतू सफ़ा आदम जेको सफ़ीउल्लाह हुयो इस्तफ़ा चूंड उहा सफ़ाए आदम मुंहिंजे मोहम्मद खे दो अता कया वरिक़त नूह जी जेका नरमी हुई उहा मोहम्मद मीर खे दो ॾिया वखुल्लत इब्राहिम के जेको खुल्लत जो मकाम मिलियो हो इब्राहिम अल्लाह जो खलील बणियो हुयो वो खलील वारो दर्जो भी मोहम्मद मीर के दो ॾिया वलिसान इस्माइल इस्माइल अलैहिस्सलाम वारी मिठड़ी ज़बान उहा भी मां पंहिंजे महबूब मोहम्मद के दो ॾिया वो बुशरा याकूब वारी खुशखबरी उहा भी मदीने वारे मीर के दो ॾिया वो जमाल यूसुफ वारो हुस्न जमाल मदीने वारे मीर के दो ॾिया वसौत दाऊद अलैहिस्सलाम जो मिठो मिठो आवाज़ जेमल ज़बूर पढ़ंदो त उॾा मंदर पखी बीही वेंदा जंगल जा जानवर चीता ऐं शींहं बि जंगलनि मां निकिरी अचे दाऊद जो ज़बूर ॿुधंदा हा मिठो आवाज़ जेको दाऊद खे मिलियो हो उन खां वधीक मिठड़ो आवाज़ पंहिंजे मोहम्मद मीर खे ॾिनो व सब्र अयूब अलैहिस्सलाम जेको सब्र कयो न उन सब्र जो हज़्ज़े वाफिर पंहिंजे महबूब खे थो ॾिया व ज़ुहद यहया ऐं हज़रत यहया वारो ज़ुहद थो ॾिया व करम ईसा ऐं ईसा जो करम ऐं एहसान ऐं महिरबानियूं हुस्न यूसुफ दमे ईसा यद बेदादारी आज खूबा हमादारन तू तन्हा दारी ॿियो जेको सोनन के रब खूबियूं वंटे विराए ॾिनियूं न हज़रत यूसुफ खे हुस्न ॾिनई दाऊद खे मिठो आवाज़ ॾिनई वंटे ॾिनई पर इहे
ज़रो ज़रो ॾिनी उन नबियनि खे पर उहे खूबियूं कमाल दर्जे सां हिक जाइ ते गॾु थियूं उन ज़ात जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह हाँ सुभान अल्लाह वो आवाज आयो बख बख कबल मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल दुनिया कुल्लिहा काफी थी वियो मोहम्मद करीम के सॼी दुनिया जी हुकुमरानी बादशाही मोहम्मद जे हथ में हाय हाय सुभान अल्लाह हेड़ी बादशाही कायनात में कंहिंखे न मिली अहिड़ा बि तो चवे साईं तूं नबी आई पर हा नबी आहियां चईसि इहो वण जे शायदि थी त पोइ मां कलमो पढ़ंदुसि पर मुंहिंजा सलाम चईसि नबी सॾई थो मुझे सॾे चई थो पाण फरमाया न्यापो त मुंहिंजो आहे न अहिड़ा बि वियो पोइ वण मोहम्मद मीर सॾई थो हीअ वण पाड़ा पटियो झूमंदो झूटंदो सलातूं सलाम पढ़ंदो सरकार जे अॻियां अचे झुकी चवंदो अस्सलातु वस्सलाम अहिड़ा बि जेॾी महिल इहो ॾिठो साईं फरमाया त वण हाणे कोठी वञी साॻी जाइ ते वञी बीह वरी वण झूमंदो दुरूदो सलाम पढ़ंदो वञी साॻी जाइ ते बीठो अहिड़ा बि होॾी महिल ई चवंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व इन्नक रसूलुल्लाह अहिड़ा बि वाह बि हुजा त कोन मञे हा जिद आहे न जिद आहे सम्झो था हमरा जी ज़ाल हुई ज़िद्दी जेको ॻाल्हि चवे उन जो उलट करे अचे बेज़ार थियो न जान नथी छुटे सुभान अल्लाह हिकिड़े ॾींहुं चई त इन में नहर में बुल न हणजे जी हणा थी हाणे ॼण तारू जो फुलेली में हणे छलांग हाणे ॿुॾी जो वई त हेॾे छाॾे वहकुरो माण्हू होॾे पिया ॻोल्हनि केॾे न ॻोल्हियोसीं ऊंधी वई ज़िद्दी रेखे पोइ न खे नव कोट आहिनि असां त पंहिंजे नबी जो शान मञण वारा मुस्तफा जा मोजज़ा चओ मदीने वारे जा हुजूर जी बादशाही ते ॾिसो न हे अबू जहल वारा आया साईं जे तूं सचो नबी आहीं त पोइ चंड तुंहिंजी शायदी ॾे साईं फरमाए जे चंड शायदी ॾे त पोइ मञंदो हा असीं मञंदासीं साईं फरमायो हीअं इशारो जो ॾिनो न पुट हेॾे हेॾे मुंडे ते ॾिसो हे आंगुर हिकिड़ी आंगुर जे 5 आङिरियूं गॾिजनि हथ थिए त उनजो कमाल छा हूंदो हिकिड़ी आंगुर चंड हथो हथ हा चंड हथो हथ थियो धरती ते लही आयो गवाही ॾिनई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मञण वारनि मञो पर न मञण वारनि जो हल मोहम्मद जो जादू आसमाननि ते रुकंदो करे हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि थो अचे ॿुधायां थकिजी न पिया आहियो त कहिड़ा कहिड़ा थक आहियो लाउड झटकनि ते आहे बाक़ी अला कंदो तव्हां झटकनि ते न हूंदो जे ॻाल्हि सम्झ में अचे थी त पोइ चओ सुभाणे सीरत जे किताबनि में हिकिड़ो वाक़ियो आहे सीरत जे किताबनि में मूं सरकार जे मीलाद ते हिकिड़ो किताब लिखियो आहे अञा छपियो न आहे इंशाअल्लाह इन करीब छपबो उन में मूं उहो वाक़ियो हवालनि सूदो आंदो आहे वाक़ियो ॿुधण जहिड़ो आहे उन वाक़िए खे जलीलुल क़दर सीरत निगारनि मुहद्दिसन लिखियो आहे कन कयो आहे त इहो मौज़ू आहे जुड़तू आहे पर अक्सर
उन जी तस्दीक बि कई आहे उन चयो त इहो वाक़ियो ईअं थियो आहे ॿुधंदो हिंदुस्तान जेको पुराणे दौर में बर्रे सगीर सरबो हिंदुस्तान पाकिस्तान बांग्लादेश टई मुल्क गॾु हुया दिल्ली मरकज़ी शहर हुयो दिल्ली जे पासरे में हिकिड़ो ॻोठ हुयो उते हिकिड़ो माण्हू रहंदो हो उन जो नालो हो बाबा रतन छा बाबा रतन हिंदी माना हिंदुस्तान वारो नालो हो रतन वो वॾी जमात वारो जो थियो तो वॾे उमिरि वारे खे बाबा सॾींदा आहिनि बाबा जे लक़ब सां ऐं असां वटि बि सिंध में बि ईअं बाबा सॾिबो आहे वॾी उमिरि वारे खे बाबा या पीर मुर्शिद खे बाबा सॾिबो आहे बाबा रतन इहो वापारी हो तिजारत कंदो हितों दिल्ली जो सामान खणंदो हो अरब जे मंडियुनि में मके वेंदो हो यमन वेंदो हो ऐं अमान वेंदो हो अरब जे मंडियुनि में वापार कंदो हो पोइ हितों हिंदुस्तान जो सामान उते वरी उतां जो सामान खणी ईंदो हिते खपाईंदो बाबा रतन तो चवे त हिकिड़े भेरे मां पंहिंजो तिजारती काफ़िलो वठी वियुसि मक्का मुकर्रमा वापार कयो बाज़ार में शयूं ॾिनमि वरितमि हिकिड़े ॾींहुं मके जे शहर खां थोरो ॿाहिरि निकितुसि ओचितो बारिश वसी पई मींहुं वेठो मींहुं जॾहिं जबलनि ते पवंदो आहे पाणी हेठि वहंदो आहे त पोइ हिकिड़ी नहर जी सूरत उनखे सिंधी में चइबो आहे नदी नए हिकिड़ो त ही सिंधु नदी आहे न इहा न हू जेको बारिश ते वसंदो आहे पहाड़नि जो पाणी हेठि किरंदो आहे जीअं नए गाज नए सूरी सिंध जूं नयूं आहिनि इन तरह सां नए वहे पियो इहो पाणी नए जो तेज़ हूंदो आहे तिखो वहंदो आहे बाबा रतन चयो त हिकिड़े भेरे मके शरीफ का बाहर निकतुसि अचानक नए वही आई पानी तेज वहे पियो हिकिड़ो उठन जो वॻु ॾिठुमि उठन जो वॻु ॾिठुमि ऐं हिकिड़ो नीगर ॾिठुमि जेको नहर जे परे पासे में बीठो हुयो पर मूं जॾहिं हुन नीगर खे ॾिठो त ईअं लॻो ॼण चोॾहीं जो चंड ज़मीन ते वही आहे एॾो सुहिणो एॾो हसीन मूं चेहरो एॾो हसीन कॾहिं ज़िंदगी में हाणे उहो नहर जे परे पासे न हुजे ऐं माल हिन पासे न बीठो हुजे मूं सम्झो त ओचितो नहर अची वई आहे पाणी अची वियो आहे इहो नींगर पंहिंजे माल ॾे वञणु चाहे थो पोइ मूं परते टपी वियुसि उनखे चयो तोखे टपाए पंहिंजे माल वटि पहुचायां मूंखे चई हा चई मूं उन नींगर खे पंहिंजे भाकुर में खयो चई अलाह जो कसम आहे उन जो वजूद ईअं लॻो जीअं रेशम पट खां बि वधीक मुलायम ऐं नरम ऐं उन जे वजूद में मुश्क खां वधीक ख़ुशबू ऐं सुहाण पई जेॾीमहिल मूं उनखे टपायो पंहिंजे माल वटि पहुचायो त मूं ॾे हीअ निहारी ऐं मुर्क उन जे मुर्कण जी आदत मूंखे एॾी सुहिणी लॻी एॾो उनजो मुर्कण मूंखे वणियो जो ज़िंदगी में कंहिंजी मुर्क एॾी सुहिणी लॻी पोइ मूंखे टे भेरा चई बारकल्लाहु फी उम्रिक बारकल्लाहु फी उम्रिक बारकल्लाहु फी उम्रिक अल्लाह तुंहिंजी उम्र में बरकत विझे अल्लाह तुंहिंजी उम्र में बरकत विझे अल्लाह तुंहिंजी उम्र में बरकत टे भेरा मूंखे दुआ ॾिनी चई मां तिजारत कई वापार कयो वापसि मोटी आयुसि हिंदुस्तान पंहिंजे वतन में कि रात जो वक्त हुजे ॿाहिरि वेठो हुजां अकेलो वेठो हुजां ओचितो हीअं चोॾहीं जी रात जो चंड छिड़ियल हुयो हीअं मुंहिंजी नज़र चंड में हुई ओचितो ॾिठुमि त चंड अधो थी वियो अधु हेॾे हलियो वियो अधु ओलह ॾे अधु ओभर ॾे यार हे छा थी वियो
ये तो चंद्र कने न दोद थियो आ मां हैरत में ॾिसां पियो अधु हेॾे लहंदो वञे अधु हेॾे लहंदो ओ जियो मंज़र मूं अखियुनि सां ॾिठो कुछ देर खां पोइ वरी चंद्र वापस वरियो वापस वञी पाण में हीअ जुड़ी चंद्र सॼो वरी इहो राति जो मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हैरत लगी तो ही मंजर मूं छा ॾिठो जिंदगी में कॾहिं बि इहे चंड खे अंधो थींदे न ॾिठो ऐं निंड बि न आहे ख़्वाब बि न आहे जाॻा थो पियो सुजाॻ वेठो आहियां ख़्वाब में हुजे त पोइ खणी वञिजे पोइ कुझु ॾींहं गुज़रिया त मके मज़ा हिकिड़ो काफ़िलो तिजारती हिंदुस्तान जो काफ़िलो मके मां मोटियो उन्हनि चयो त मके में हिकिड़ो मर्द ज़ाहिर थियो आहे जेको चए थो मां अल्लाह जो नबी आहियां जंहिंजो नालो मुहम्मद उनखे संदसि क़ौम वारनि चयो जे तूं सचो नबी आहीं त चंड तुंहिंजी शाहिदी ॾिए पोइ आङुर जो इशारो कई त चंड हथो थी पियो बाबा रतन चयो त मूं त इहो मौजज़ो पाण अखियुनि सां ॾिठो हुयो मूंखे दिलि सां ॻाल्हि लॻी जी मुंहिंजी दिलि में शौक़ु पैदा थियो त मां अॼु वञा त सुभाणे न थिए मुहम्मद जो दीदार कयां कलमो पढ़ी मुस्लमान साईं पर पुट जो इश्क बजब आहे पर पुट मोहब्बत दिल में इश्क लगी वियो जी मूं काफ़िलो यकदम तड़ तकड़ में तैयार कयो तिजारती काफ़िलो वठी मके शरीफ रवानो थियुसि मके जॾहिं पहुतुसि पुछा कयुमि त जंहिं नबूअत जो ऐलान कयो आहे उहो सुहिणो किथे आहे हिन फलाणे घर में जलवा फरोज़ आहे मां उन घर में वियुसि जॾहिं उन घर में मां दाख़िल थियुसि त कुझु साथी संदसि चौधारी वेठा हुया पाण साम्हूं वेठो हुयो मूंखे ईअं लॻो त ॼणु सिज संदसि चेहरे मां उभरी रहियो एॾो हसीन चेहरो एॾो ख़ुशबूदार बदन जी मां हिंदी माण्हू परदेसी माण्हू परे जानी थोरो घड़ी कर दे बंदि कर असां तव्हांखे ॿुधाइण अचूं तव्हां वरी मोबाइल में लॻा वेठा बाबा रतन फरमाए थो त मां परदेसी माण्हू परे बीठो हुजां त मुंडे निहारे ऐं मुरकिया फरमाए उदन मिन्नी मुंहिंजे वेझो आहे ऐं अॼु बि मुंहिंजे करीम जी आदत आहे परदेसनि खे पंहिंजे करीम सुभान अल्लाह अॼु बि तव्हां मदीने शरीफ़ वञो न मुंहिंजे नबी जो कुर्ब शफ़क़त ऐं प्यार अॼु बि तव्हांखे नज़र ईंदो हा ई साईं जन मूंखे फरमायो त उदन मिन्नी मुंहिंजे वेझो आहे मां वेझो आयुसि पोइ पाण फरमायूं त तू मुते ईमान आणण आयो मोजो ॾिसी आयो सुभान अल्लाह पोइ पाण पंहिंजो हथ मुबारक वधायो मुंहिंजे हथ में हथ मिलायो मुसाफ़ो कयो ऐं मूंखे बेअत वरिती चए थो जेॾी महिल हथ मुबारक मुंहिंजे हथ में आयो त ईअं लॻो त अतलस ऐं हरीर रेशम ऐं पट खां बि मुस्तफा जे हथ जी तरी वधीक हज़रत अनस बिन मालिक चए थो त हुज़ूर जन सां जेको हथ मिलाईंदो हो न कान्नहु मुख़रिजत मिन जुनतिल अत्तार ईअं लॻंदो त अत्तार जे दबले मथां हथ निकितो जहिड़ो थधो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे जी आमद आका जी आमद सोने जी आमद मक्की जी आमद मदनी जी आमद मुझो साईं
अल्लाह सुभान अल्लाह हजरत बाबा रतन तो फरमाए सुभान अल्लाह जेॾीमहिल सुभान अल्लाह सरकार मूंसां हथ में हथ मिलायो सुभान अल्लाह ऐं पोइ मूंॾे निहारे मुरकिया सुभान अल्लाह सुभान फरमायूं मूंखे सुञाणी थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मूंखे सुञाणी थो मूं चयोसीं मां त पहिरियों भेरो अव्हां सां मिलियो आहियां सुभान अल्लाह पाण फरमाए उहो ॾियारो यादि अथई तेरे नदीअ खां मूंखे पार सरकार जी आमद आका जी आमद सोने जी आमद मरहबा पाण फरमाए उहो मुंहिंजे नंढपण जो ज़मानो हुयो सुभान अल्लाह नंढपण में तो मूंखे नहर खां खणी भाकुर में खणी तो मूंखे परते टपायो सरकार मूंखे निहारियो ऐं सोना हबीब मुरकिया सुभान अल्लाह वरी फरमायो त बारक अल्लाह फी उम्री सुभान अल्लाह बारक अल्लाह फी उम्री बारक अल्लाह फी उम्री टे भेरा वरी बि साॻी दुआ जेका नंढपण में उहा साॻी सुभान अल्लाह पुट इने बाबा रतन हिंदी जी उम्र 632 साल थी बड़ी उम्र थी वरी चो 32 साल उन वक्त में उम्र हुई जॾहिं मके वियो हो साईं जन के भाकुर में खयो हुई उन वक्त उम्र हुई 32 साल ऐं पोइ जेको साईं जन नंढपण में 3 भेरा फरमायो बारक अल्लाह फी उम्र का हर भेरे सां 100 साल उम्र जा वरी जेॾीमहिल मक्के में मुलाकात थी वरी 3 भेरा बारक अल्लाह फी उम्र का फरमाए वरी 300 साल ॿिया उम्र 632 साल उम्र बाबा रतन हिंदी के मिली आ मुझे दिल पर नबी जा लफ्ज मुबारक अल्लाह केड़ा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे नूर जो ज़ूर अम्मा ॾिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर ख़ुशियूं कयूं हर हूर चयो हर कई ग़रीब करार थी विया मिलियो रब जो हबीब बेड़ा पार थी विया मिलियो रब जो हबीब बेड़ा पार थी विया मिलियो रब जो खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियूं दीवारूं ऐं दर जाॾे काॾे कर नज़र आयो तन जो तबीब महकार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया खुलिया उम्मत जा बेड़ा पार थी विया अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे वाग पोती महबूबाणे माग लातई सीने सां सफाग खयई लालण लबीब चिमकार थी विया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार खुदा जो कसम असां मुक़द्दर नसीब वारा मदीने वारे साईं जा उम्मती हुजूर जे पुखे पिया आहिनि अॼु बि जेकॾहिं तोखे दुख आहे दर्द आहे गम आहे परेशानी आहे मुंहुं कर मदीने शरीफ़ ॾे अख में आलाण अची वञे खुदा जो कसम ओॾी महिल बेड़ा पार
केॾी महिल आज़माए त ॾिस न पीउ खे बि आज़माई वॾेरे खे आज़माई वॾेरे खे ऑफिसर खे MP MLA खे आज़माई केॾी महिल मदीने वारे खे मुझे सब सता रहे मेरा दिल दुखा रहे मुझे सब सता रहे कहीं तुम न रूठ जाना मदनी मदीने वाले मैं इश्क भी पिलाना मैं अगर कमीना तेरा हूँ मदीना मैं अगर हूँ कमीना मैं अगर हूँ कमीना तेरा हूँ शहे मदीना मुझे आप ही निभाना मुझे आप ही निभाना मदनी मदीने वाले मुझे दर्द फिर मदनी मदीने वाले मैं इश्क भी पिलाना मैं इश्क भी पिलाना मदनी मदीने वाले बेटा सोने नबी जो दर वठो सोने नबी जे दर जी गुलामी कयो ये हर दर के आजमाई पर मदीने वाले साईं जे दर ते अची ॾिस खुदा जाने तो इन दर ते अचण वारनि खे दुनिया जी भी इज्जत मिलंदी आहे आखिरत जी भी जन्नत मिलंदी सुभान अल्लाह बेशक हुकुम हबीब जो मिले उन ते अमल कबो सुन्नत सोने जी ते ताबेदारी कबी फरमा बरदारी कबी जेके नमाज न पढ़ंदा आहियो से नमाज पढ़ंदा इंशाअल्लाह मते नते करो इंशाअल्लाह पंज वक्त नमाज पढ़ो इंशाअल्लाह को बेटा सुहारी रखो इंशाअल्लाह अल्लाह जो जिक्र कयो मस्जिद के आबाद कयो ताजे पाड़े में माशाअल्लाह बीमार मस्जिद सुभान अल्लाह ऐ मदरसो सुभान की तालीम थी थे बच्चा कुरान ता पढ़न मौलवी साहब ने बुधा 300 तालिब मामूली गाल 300 तालिब जेकॾहिं पढ़नि था त वॾी ॻाल्हि आहे जिते क़ुरान पढ़जे थो अल्लाह ताला जे रहमत जा वॾा फुड़ा सुभान अल्लाह हाँ वो बेटा त इन आलमनि जी इज्जत कयो आलमनि जो एहतराम कयो ऐं जेके पढ़ाइनि था न हज़रत सैयदी अब्दुल अज़ीज़ दब्बाग़ रहमतुल्लाह अलैह फरमाए जेकॾहिं तव्हांखे आलमनि जी ख़बर पए त आलम जी इज्जत छा आहे त आलम जो पैर ज़मीन ते पवण न ॾियो आलमनि खे पंहिंजे कुल्हनि ते खणी छा पंहिंजे आलमनि जी इज्जत कयो मस्जिद खे आबाद कयो नेक बणिजो नशो पतो या ये जेके ठरो ऐं साईं मुंहिंजा वरी मेनपुड़ी गुटको ये भी घणा भी मर्ज़ लॻी विया आहिनि हिकिड़ो माण्हू वठी आया हीअं हितां सॼो गोश्त ॻरी वियो हॾा ऐं ज़ाहिर नज़र पिया अचनि अलासी ऐब न उघाड़े बदबू अहिड़ी हुई जो पासे में माण्हू वेही न सघे भाई तोखे छा थियो आहे चई पान खाईंदोसि पान में डॉक्टरनि चयो कैंसर थी वियो पुट इन पान में हिकिड़ो विझनि था काथो ॿियो इन पान में विझनि था मेंथोल हिकिड़ो केमिकल आहे मेंथोल इहो सख्त नुक़सानकार सेहत जे लाइ सख्त हानिकार आहे या मेनपुड़ी आहे गुटको आहे या साईं मुंहिंजा या 2100 आहे कई बीमारियूं पैदा थी वियूं आहिनि मुंहिंजा भाइरो जेकॾहिं का इहा आदत अथव त इहा छॾे नथा सघो फोटा खणी अचो मां तव्हांखे मुफ़्त में पढ़ी मूंखे मुंहिंजे मुर्शिद वटि हुद्दो मिलियल आहे छॾण जो इरादो सो हुजे ई कहिड़ो बि मवाली भली हीरोइन जो मवाली हूंदो न त इंशाअल्लाह छॾे पुट इहे बुरियूं आदतूं इन्हनि में को फ़ाइदो कोन्हे
पान में या सही मुंहिंजा गुटके में बीमारियूं आहिनि फ़ाइदो को बि कोन्हे भला तोखे जेकॾहिं पैसा आहिनि त वञी सूफ़ खा केला खा ॾाढ़ूं खा अंगूर खा अंब बि वरी अलाह कंदो वरी अची वेंदा फ्रूट खा मेवात खा अलाह जूं नेमतूं हलाल पाकीज़ा शयूं रब खोड़ खलके छॾियूं आहिनि सिगरेट में फ़ाइदो कहिड़ो आहे मूंखे ॿुधायो जे फ़ाइदो हुजे त मां बि पीआं पंहिंजे मुरीदनि खे बि चवणु शुरू कयां ओ सिगरेट पीअण वारा ॿिए जो छा थो बिगाड़ी पैसा बि पंहिंजा साड़ी सीनो बि पंहिंजो साड़ी सिगरेट पीअण वारा ओ चेहरो आहे चंड जहिड़ो बारी बनायो तुझो तूहे अंदर छो उनके कारो करे थो काढ़ी पैसा भी पंहिंजा साड़ी सीनो भी पंहिंजो साड़ी सिगरेट पीअण वारा हिकिड़े माली खे नसीहत पियो कयो आहे सिगरेट छॾी तव्हांजी ॻाल्हि बि सही आहे पर सुबुह जो जेको पहिरियों सूटो थो हणां न उहो बचनि खां बि मिठो किथे बच्चा किथे वरी हे कारो दूहो वयो हरम अलैहिमुल खबाइस मुंहिंजो नबी तव्हांखे खबीस शयूं हराम करण आयो आहे तव्हांखे खबीस शयूं बदुखान खबीस दूहो खबीस शइ आहे ऐं हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह दूहे पीअण खे हराम करार ॾिनो आहे के माण्हू चवंदा बिदत आहे नाजाइज़ आहे या सही के चवनि था त इहो पंहिंजो मकरूह आहे पर हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह इन खे हराम करार ॾिनो आहे अरब जे उलमा जी फतवा मूं पढ़ी आहे उन्हनि बि लिखियो आहे हराम आहे बेटा इन में को फ़ाइदो कोन्हे सिगरेट नोशी बंदि कयो नथा छॾे सघो इलाजूं खणी अचो फ़क़ीर तव्हांखे पढ़ी ॾींदो मस्जिद के आबाद कयो अल्लाह जो ज़िक्र कयो नेक बणिजो सालिह बणिजो अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थिए रब करीम इंशाअल्लाह असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना इल्ला